इस्लामाबाद में खबर ॾींदा हलो त सेनेट चेयरमैन सादिक संजराणी चयो आहे त परवेज़ मुशर्रफ मुल्क अचण चाहे थो त अचण ॾिनो वञे। सादिक संजराणी जी सदारत हेठ सेनेट जो इजलास थियो। सेनेट इजलास में अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ जी मुल्क वापसी अचण बाबत सवाल उथारिया विया। सेनेटर मुश्ताक अहमद चयो त परवेज़ मुशर्रफ 10 सालनि ताईं कारे दौर जो मालिक रहियो ऐं आइन टोड़ियो। जेकॾहिं मुशर्रफ खे आंदो वञे थो त पोइ जेलनि जा दरवाज़ा खोलिया वञनि। सईद यूसुफ रज़ा गिलानी चयो त परवेज़ मुशर्रफ जी वापस अचण ते को एतराज़ न आहे, पर वर्ताव सभिनी सां हिकु जहिड़ो हुजे। इहो फ़ैसिलो असां नथा करे सघूं, फ़ैसिलो कंहिं ॿिए हंधि थींदो। सेनेट चेयरमैन सादिक संजराणी चयो त परवेज़ मुशर्रफ हिन मुल्क जो वासी आहे, बीमार आहे, अचण चाहे थो त अचण ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।